मरण खां बाद भी पी मां खे न विसारियो, असां त जेरे ई विसारे छॾियो। पी मां खे जेरे ई विसारिजे। घर घर सां, दर दर सां, भित भित सां, सुबुह शाम अचूं था। घर खां ज़मीन, ज़मीन खां घर, घर खां दुकान, दुकान खां घर, घर खां ड्यूटी ते, ड्यूटी था सिधो घर। पी मां वीचारा पिया था निहारनि। मुंहुं बि नथो ॾेखारे पुटु पीउ माउ खे। ॿिए मां छा। हिकिड़ो जज हुयो, पोइ ज़ाल खे बि ॾे तलाक। राति जो टाइम हुयो, ज़ाल जज जे दोस्त ॾे फ़ोन कई त जल्दी पहुच, हीउ तलाकनामो तयारु कई वेठो आहे। उहो जो आयो, सची में ख़ैर था आहे। ज़ाल जो ही तलाक थो ॾिए, हीउ बच्चा, ही नियाणियूं, ही हेॾो घर। जज खे चईंसि ख़ैर था आहे, हेॾो घर तव्हांजो, कहिड़ी शइ जी कमी आहे तव्हां वटि? ही दिलि सां तव्हां शादी कई, प्यार जो परणो, ही बच्चा, ही नियाणियूं। त जज रोई करे चयो, अॼु 6 महीनो थियो आहे, जंहिं वक़्त में बि मां पंहिंजे घर थो अचां त मुंहिंजी अम्मा रोए थी पई। हीअ मुंहिंजी ज़ाल, मुंहिंजी बेगम साहब मूंखे थी चवे त मां हिन कुराड़ी जी ख़िदमत न कंदीसीं, या कुराड़ी घर में हूंदी या मां हूंदसि। हीअ मुंहिंजा पुट, हीअ मुंहिंजूं नियाणियूं, हिननि खे बि जलियो अथई। हिन बेगम हिननि खे बि जलियो आहे त हिन कुराड़ी सां न ॻाल्हाए। हीअ मुंहिंजूं नौकिरियाणियूं, इहे बि मुंहिंजी अम्मा खे मेणा ई ताना थियूं ॾियनि। अॼु मां पंहिंजी अम्मा खे उते यतीम खाने में छॾे आयो आहियां। यतीम खाना हूंदा नी, ओल्ड एज रूम, माना जेके कुराड़ा घर में जेके वांदा आहिनि उन्हनि खे कढो, ढक में उछलाइजो, जीअं ढक हूंदा नी जानवरनि जा। पोइ कंहिंजे पोख में कंहिंजो माल अची पवंदो आहे, पोइ शरीफ़ माण्हू झेड़ो त कोन कंदो, पोइ माल खाए वञी ढक में फिटो करे ईंदा। पोइ ढक में उते माल खे चोकड़ खाराईंदा आहिनि, भूसा। बुख उञ ते बीठो हूंदो आहे। मां हिकिड़े दोस्त वटि ढगी छॾियमि, मां चयो हाणे पोइ कोन्हे को, डुकी बि आहे, सो हिनखे 6 महीना 4। उते जो मां वियुसि त वारी ढगी उस में बीठी। हिननि खे चयुमि त हिनखे पाणी पीआरियो। उन ई वक़्त में बसि गाॾी करायमि। मां चयो बसि, उहो ॿुधाए हा त मूंखां कमु न थींदो, हाड़ो जानवर बेज़ुबान ते एॾी बेरहमी। न त दोस्त चवे हा साईं मूं वटि गाहु कोन्हे, हा या नीत आहे। मां जो अखियुनि सां ॾिठो त मूंखे रोअणु अची वियो। भेण त हीअ त मूंखे बि पिटींदी, हिन खे त हुई पिटींदी। उन वक़्त में गाॾी करायमि। सो ढक में उते पुलिस वारा तव्हांजे माल खे गाह ॾींदा, पाणी पीआरींदा। दोस्त ई कोन था पराए माल जी। मता कंहिंखे माल ॾिनो अथव ओधर ते, पाण कयो, पंहिंजो हूंदो त माल दुआ बि कंदो अथव, पिटींदो अथव। मां त सम्झां थो तव्हां जेके वेठा हो नी माइन जे आसिरे ते, क़यामत जे ॾींहुं हिननि ढगी न मेंहनि जे पिट जे करे जहन्नम में हलायो। सॼो ॾींहुं होटल ते वेठा हो त मायूं पाणी पीआरनि, मायूं बोह खणी अचनि, मायूं कुतर कनि। इन माल जूं पिटियूं तव्हांखे मारनि, या त धारियो ई न। धारियो था त ख़िदमत कयो नी उन्हनि जी। इन्हनि जा बि हक़ आहिनि। इनखे पाणी पीआरणु टाइम जो, इनखे गाह ॾियणु टाइम जो, इहो तव्हांजे मथां हक़ु आहे। नथा करे सघो त कढो बाबा, इहो पिटरायो न पाण। इहे पिटींदव बेज़ुबाना जानवर, माण्हुनि जी पिट खां इन्हनि जी पिट मथे अथव। हाणे त कुराड़नि खे बि छॾे था अचनि उते ढकनि में। उन जज चयो मां पंहिंजी अम्मा खे उते ढक में छॾे आयो आहियां, यतीम खाने में।
छॾियोसि ॻाल्हाए वठे छॾ कमु थी वियो नी हा तकिरे में मोबाइल बंदि कंदा कयो हीअ क़ुर मजीद जी मजलिस आहे हिन जा आदाब पच कचहरी न आहे शादी जो प्रोग्राम न आहे बहरहाल उन जज चयो त मुंहिंजो अबो फौत थी वियो मूंखे अम्मा पालियो परावनि घरनि में थांव मलींदी लटा धोंदी पोचूं हणंदी मूंखे पाले निपाए पढ़ाए मूंखे जवान कयईं अॼु मुंहिंजी अम्मा हुते यतीम खाने में अकेली वेठी आहे हुनजो हशर छा हूंदो ज़ाल खे चई त मां ही बंगलो बि तव्हांखे थो ॾियां ही गाॾी बि तव्हांजे हवाले पैसा बि सभु ज़मीन तव्हांजे हवाले बसि पुटनि खे चई त मां बि पंहिंजे पीउ खां सवाइ पलिजी वियुसि नी अम्मा मूंखे पालियो तव्हांखे बि अम्मा पालींदी तव्हांखे बि इहा माउ पालींदी जो हिन जे चवण ते तव्हां मुंहिंजी अम्मा सां न पिया ॻाल्हायो हीअ तव्हांखे पालींदी मां हिते न रहंदुसि मां पंहिंजी अम्मा सां रहंदुसि मां पंहिंजे अम्मा मुंहिंजी हेॾी ख़िदमत कई मां हुनखे यतीम खाने में छॾे आयो आहियां तव्हां बि मूंखे छॾे ईंदव हुते भला आदत त पइजी वेंदी हिरी त वेंदुसि अम्मा खे कमु त ईंदुसि हुते पोइ हुननि खे अहसासु थियो पोइ रोई ॾिनऊं पोइ माफ़ी वरितऊं पोइ राति जे वक़्त में विया हुते यतीम खाने में त चौकीदार जेको हो जज खे चई त तूं पंहिंजी माउ सां इंसाफ़ नथो करे सघीं त ॿियनि सां तूं छा इंसाफ़ वरी हुते जो अंदरि विया त हुते माई जेका पहिरो ॾींदी आहे कुराड़नि जो उन चयसि बाबा असां कुराड़ी तव्हांजे हवाले न कंदासीं रस्ते में हिनखे मारे छॾियो त पोइ अड़े बाबा ही पढ़ियल लिखियल फैमिलियूं उन्हनि जो हशर इहो अथव ऐं उहे कुराड़ा चवनि था त असां हिते भला आहियूं हिते असांखे मानी टाइम जी मिले थी पाणी टाइम जो मिले थो उते न नुंहुं न पुट उहे असां मां बेज़ार आहिनि उहे कुराड़ा चवनि था त असांखे हिते यतीम खाने में छॾे वञो शुकुरु कयो तव्हां ॿ अॻियां कुराड़ा बादशाह लॻा वेठा हो गारियूं पिया था ॾियो पुटनि खे पोइ बि तव्हांजो बर्दाश्त कयूं वेठा आहिनि मानी त मिले थी टाइम जी बीमार थियो था पोइ खणनि त था दुआ कयो हिननि पुटनि खे न त इहे जेके वॾा माण्हू आहिनि हिकिड़ो दोस्त हो असांजो कराची में मां हैरान थी वियुसि वॾो अरबपति माण्हू हुयो उन जा पुट को दुबई को कैनेडा को फ्रांस पैसो जाम ज़ालुनि समेत उॾाई न्याणियूं बि वयूं हाणे कुराड़ो अकेलो उते कोन रहाईंदियूं उहे मायूं परायूं ॼायूं सो कराची में फ्लैट वरितऊं भली फ्लैट 2 लख रुपया किरायो हुनजो हिकिड़ो नौकर रखी ॾिनऊं पीउ खे नौकर रखी ॾिनऊं हुनजी 80-90 हज़ार पघार हुई त बाबे जी ख़िदमत पियो कर जेको ख़र्चु थींदो असां तोॾे मोकिलींदासीं बाबे जी ख़िदमत पियो कर दवा दारू कंहिं शइ जी ज़रूरत ख़ुदा जी कुदरत हो नौकर जो वियो मोटरसाइकिल ते हिन तालो हणी ॿाहिरां एक्सीडेंट थी वियो नौकर इस्पताल खणाए विया हुनखे उहो मरी वियो हुते हाणे साईं हिन कुराड़े जो ॿाहिरों तालो लॻो पियो आहे केरु हिनखे पाणी पीआरे केरु हुनखे मानी खाराए वीचारो हुते बुख ऐं उञ में तड़पी मरी वियो धप करे पोइ फ्लैटुनि वारनि चयो त भई हीअ छा आहे पोइ दरवाज़ो जो खोलियऊं त अंदरि कीड़ा मकोड़ा लाश सॼो गिरी वियो अड़े इहे अरबपति मुस्लमानो अरबपतियुनि जा पीउ तव्हां बि चओ था त करोड़ रुपया ख़र्चु अचे त पुट खे ड्यूटी वठी ॾियां सुभाणे इहे कमु न ईंदव बसि ख़ुशि आयो त मुंहिंजो पुटु ऑफिसर आहे बेगम समेत इस्लामाबाद में घुमे थो ख़ुशि पिया था थियनि कुराड़प में औलाद जेका ख़िदमत कंदो नौकर कंदा हाणे हिन जो औलाद त अरबपति हो पाण बि अरबपति पछाड़ीअ में लाश बि ॻरी वियो न गुसुल थियो न कफ़न थियो ये गंढी ॿधे वञी क़बर में पूरोसि इहे वाक़ियात आहिनि तव्हां असांजे साम्हूं ख़ुदा जो वास्तो अथव पंहिंजे औलाद खे दीनी तालीम जो इन्हनि खे आलिम बनायो हाफ़िज़ बनायो ठीकु आहे पोइ भली ऑफिसर थियनि इनशाला पोइ कुझु गैरत ईंदा क़ुर जी तालीम हूंदनि त कुझु गैरत ईंदनि पीउ माउ जो कुझु ख़्यालु कंदा क़ुर जी तालीम न हूंदनि त पीउ माउ खे
कुराड़ो जानवर सम्झंदा त इहो जानवर आहे, कंहिं कम जो न आहे। कुरान मजीद में अल्लाह से फरमा इम्मा यबलुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा। रब तो फरमाए तव्हांजा पीउ मां कमज़ोर थी वञनि, कुराड़ा थी वञनि, बीमार थी पवनि, पोइ कुराड़प में कमज़ोरी में बीमारी में तव्हांखे गारियूं बि ॾींदा, लठियूं बि तव्हांखे हणंदा, जूता भी तव्हांखे उछलाए हणंदा, पर ख़बरदार फला तकुल लहुमा उफ़, अबे अम्मा खे धक त न हणिजो, गार त न ॾिजोनि, पर क़ुरान तो फरमा उफ़ बि न चइजो। रुगो हूं सां वरंदी ॾिनव त छा थो चईं कुराड़ा, ज़िंदगी जूं नेकियूं बर्बाद थी वेंदियूं। जी सां जवाब ॾियो, वला तनहरुमा, 100 दफ़ा जेकॾहिं हे कुराड़ा तव्हां खां का हिकिड़ी ॻाल्हि पुछनि तॾहिं बि उन्हनि खे झिणक न ॾिजो, जी सां जवाब ॾिजो। वकुल लहुमा क़ौलन करीमा, सुहिणो ॻाल्हायो। अबे अम्मा खे भली सेज विछाए, भलो बिस्तरो विछाए, सुबुह शाम उन्हनि खे वेंजारियो, भला लटा उन्हनि खे पारायो, उन्हनि जी ख़िदमत कयो। जीअं मुर्शिद जा जो मुरीद हूंदा आहिनि, तव्हांजो वॾे में वॾो मुर्शिद इहो कुराड़ो पीउ अथव। इन खां मशवरा वठो, इन खां दुआऊं वठो। पुटनि खे पोटनि खे ॾोटनि खे सभिनीनि खे हुकूमत हिते हाज़िरी भरायो। इहा जेका कुराड़ी अम्मा आहे, इनखे मामूली न सम्झो, या तव्हांजी साइण आहे या तव्हांजी राणी आहे। न्याणियुनि खे ॾोटनि खे पोटनि खे सभिनी खे हुकुम आहे, इन जी ख़िदमत कयो। असांजो हाल इहा जो कुराड़नि मां बेज़ार, इहे मरी विया त पोइ ख़बर पवंदी। वख़्फ़िज़ लहुमा जनाह ज़ुल्लि मिनर रहमा, कुरान तो फरमा जीअं कुकड़ पंहिंजे बच्चनि खे कोड़ ॾींदी आहे, को नाग ॾिसंदी, बिलो ॾिसंदी, नोर ॾिसंदी, सर्दी गर्मी थींदी त पोइ परनि जे विच में पंहिंजे बच्चनि खे कोड़ ॾेई करे आराम कराईंदी आहे। पर फरमाए थो जॾहिं तव्हांजा पीउ मां कमज़ोर थी वञनि, कुराड़ा थी वञनि, त तव्हां बि उन्हनि खे कोड़ ॾेई करे उन्हनि खे आराम करायो। बहराड़िल में ज़ुल्म इहो आहे जो पीउ खे सुम्हारींदा वाड़े ते, त चोरनि जे हथों मरे त इहो मरे। साड़ियुनि जो देरो हुजे नि या कणिक जो देरो, त उते कुराड़े पीउ खे सुम्हारे जो, त भली इहो मरे बुख उञ में, पाण बेगमनि सां गॾु सुकून में। पछाड़ी ताईं कुराड़नि खे छॾियो न, हिननि कुराड़नि खे बि एॾो हिर्स पछाड़ीअ में। लटा बि न वठिजो, पखो बि न वठिजो, भली मरो पिया, पैसा रखंदा वञो, को 60 साल 70 साल जी उमिरि में किथे जरेब ज़मीन जो खपे नी, उते अची कुराड़ो बीहंदो। तव्हां 5 लख था जो, मां 10 लख थो ॾियां, पछाड़ीअ में बि फ़िक्र हुजो। असां कुराड़नि जो बि ॾोह आहे, सही थो छा या ग़लति? ख़िदमत कयो पीउ माउ जी, दुआऊं वठो। सुभाणे असां वरी इन हाल में ईंदासीं। कुरान तो फरमा वख़्फ़िज़ लहुमा जनाह ज़ुल्लि मिनर रहमा, हिननि कुराड़नि खे पछाड़ीअ में औलाद जे ख़िदमत जी ज़रूरत आहे। सही थो चवां या ग़लति? औलाद जे प्यार जी ज़रूरत, कचहरी जी ज़रूरत। जीअं बचपन में नंढिड़ो ॿारु हूंदो आहे नी, उनखे पीउ माउ जे प्यार कुर्ब मुहबत जी ज़रूरत हूंदी। इंसान जंहिं महिल पोड़ो थो थिए, उनजो हाल ॿार वांगुरु। सो इन्हनि खे टाइम ॾींदा कयो, इन्हनि सां कचहरी कंदा कयो, हाल अहवाल। सुबुह जो अचो था, वञो था त पहिरें अबे अम्मा वटि हाज़िरी भराए दुआ वठी, बाबा मां हिन कम सां थो वञा, को कमकार हुजई त ॿुधा। बाबा मुर्शिद खां मथे पीउ मां अथव। पीउ जेकॾहिं सिगरेट जो मवाली आहे, तूं मौलवी हुजी, सिगरेट जो पाकेट तोखे पीउ खे वठी ॾियणो। हुके जो तूं मवाली,
तो मेहर जो तमाक घुराए पी के हुको दुखाए करे तोखे ॾियणो आहे भली मौलवी छो मां साईं हाले जी वारनि जे मलफूज़ात खे पहिरियों मेंगोरा जो हिकिड़ो सैयद हुयो आख़िर में हाले जी शरीफ़ रहियो वञे पोइ पुटनि खां कावड़िजी वियो पोइ साईं वॾा साईं हमादुल्ला हाले जी बि पंहिंजे वॾे पुटु वॾो पुटु नालो छा हो साईं हाजी न न वॾो वॾो हाजी हसन उन खे चवंदा बाबा शाह साहब जे लाइ हुको ठाहे उन वॾे पुट खे चवंदा शाह साहब जे लाइ हुको ठाहे असांजे लाइ त असांजा पीउ मां सैयद खां मथे आनी आहे न असांजा त मुक़सद पीउ मां पीउ जे करे चवे त हुको ठाहे आहे त हुको ठाहे ॾियणो आहे ख़िदमत कयो हिननि जूं दुआऊं वठो बाबा अबो अम्मा ज़िंदा आहिनि जन्नत जा ॿ दरवाज़ा खुलियल नबी साईं फरमायो तबाह ऐं बर्बादु थिए उहो माण्हू जंहिंखे रब अबे अम्मा वारी नेमत ॾिनी आहे पोइ बि अबे अम्मा जी ख़िदमत न कई राज़ी न कई दुआ न वरितई नबी साईं फरमायो चल तबाह ऐं बर्बादु हाणे मां तव्हां खां पुछां थो जंहिंखे नबी साईं पिटे इन जे लाइ को बचाव आहे माण्हू त चवनि था साईं मुलनि खे भिटाई साहिब पिटियो आहे भिटाई साहिब जी पिट खां बची सघो था नबी साईं जे पिट खां न बची सघंदव अलाह जो नबी तो फरमाए शल तबाह ऐं बर्बादु थिए उहो माण्हू जंहिंखे रब अबे अम्मा वारी नेमत ॾिनी आहे पर अबे अम्मा जी ख़िदमत न कई अबे अम्मा खां दुआऊं न वरितई अबे अम्मा खे नाराज़ कई मुंहिंजे नबी फरमायो शल तबाह ऐं बर्बादु थिए जिबरील चयो आमीन हाणे नबी साईं बददुआ करे जिबरील आमीन चवे इहा बददुआ क़बूल थींदी या न थींदी सो बाबा इन खां दुआऊं वठो 5 वक़्त नमाज़ जी पाबंदी कयो बच्चनि खे क़ुर पढ़ायो